अस्सलामुअलैकुम नाजरीन, नवीं ॾिसी रहिया आहियो मेहरान टीवी न्यूज़। या आऊं आहियां रुखसार हैदर। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। सेनेट जे चेयरमैन सादिक संजरानी ऐं बचाव वारे वज़ीर परवेज़ खटक JUIF जे अॻवान मौलाना अब्दुल गफूर हैदरी सां मुलाक़ात। हुकूमत तरफ़ां मौलाना अब्दुल गफूर हैदरी खे डिप्टी चेयरमैन सेनेट बणाइण जी आछ। परवेज़ खटक चयो त असां मौलाना अब्दुल गफूर हैदरी खे डिप्टी चेयरमैन सेनेट थियण लाइ चयो आहे। मौलाना अब्दुल गफूर हैदरी हुकूमत जी आछ रद्द कंदे चयो आहे त सादिक संजरानी सां मुलाक़ात दौरान अहिड़ी का बि ॻाल्हि ॿोल न थी आहे। हुकूमती वज़ीर जे बयान जी सख़्त मज़म्मत करियां थो। PDM जो हिसो आहियूं, इन जे फ़ैसिले जा पाबंद आहियूं। PDM जी ख़ासि कमेटी सेनेट में डिप्टी चेयरमैन लाइ JUIF जे अॻवान मौलाना अब्दुल गफूर हैदरी जे नाले जी मंज़ूरी ॾेई छॾी। सेनेट में मुख़ालिफ़ धुर जो अॻवान नून लीग जो हूंदो। फ़ैसिलनि जो हतमी ऐलान PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान कंदो। सूबाई वज़ीर नासिर शाह जी अॻवानी में PP वफ़द जी बहादुराबाद में MKM पाकिस्तान जे अॻवाननि सां मुलाक़ात में PP वफ़द सेनेट चेयरमैन जी चूंड में यूसुफ रज़ा गिलानी खे वोट ॾियण जी दरख़्वास्त कई। नासिर शाह चयो आहे त MKM पाकिस्तान जी क़यादत वटि सेनेट चेयरमैन जी चूंड में हिमायत लाइ आया हुआसीं। पहिरीं न सही, उम्मीद त हाणे सुठी मोट मिलंदी। MKM जे अॻवान आमिर ख़ान चयो आहे त असां गॾिजी वेही मसइला हल करण ते इत्तफ़ाक़ कयो आहे। नेपरा बिजली की कीमत में फी यूनिट 90 पैसा वाध करे छॾी। नेपरा बिजली महांगीकरण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नेपरा जो चवणु आहे त बिजली फ्यूल एडजस्टमेंट जी मद में महांगी कई वई आहे। फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली की कीमत में वाध सां सातनि ते 7 अरब रुपया इज़ाफ़ी भार पवंदो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत जाली बैंक अकाउंट रेफरेंस में सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत 17 जवाबदारनि खे 31 मार्च ते तलब करे वरितो। नेब रेफरेंस मूजिबि नूरियाबाद मंसूबो अब्दुल गनी मजीद जो कारो नाणो अछो करण जो मंसूबो हुयो, जंहिं ज़रिए मुराद अली शाह क़ौमी ख़ज़ाने जा 8 अरब रुपया मुजिब माणे तौर मंसूबनि ते विञाया। वॾे वज़ीर सिंध काबीना खां हक़ीक़तूं लिकायूं ऐं फिज़िबिलिटी खां सवाइ मंसूबनि जी मंज़ूरी ॾिनी। सिंध हुकूमत सूबे में शकी डोमिसाइलनि जी छंड छाण लाइ एपीलेट कमेटी जोड़े छॾी। कमेटी में पार्लियामेनी ऐं कानून वारो सेक्रेटरी, यूनिवर्सिटी ऐं बोर्ड वारो सेक्रेटरी ऐं ॿिया शामिल। कमेटी स्क्रूटनी करे शकी डोमिसाइलनि ऐं PRC जी निशानदही कंदी। एंटी करप्शन लॉ करण जे डिप्टी डायरेक्टर राजा तारिक चांडियो जी हिदायतनि ते एंटी करप्शन टीम जो वगण फूड गोदाम में छापो। कणक जे पियल बोरियुनि ऐं रिकॉर्ड जो जाइज़ो। 4 करोड़ 75 लख रुपयनि जी कणक गुम हुजण जो इंकशाफ। फूड इंस्पेक्टर इंचार्ज जहांज़ेब शाह ख़िलाफ़ केस दाख़िल। एंटी करप्शन जे डिप्टी डायरेक्टर राजा तारिक चांडियो ॿुधायो आहे त वगण गोदाम में कणक में गोभियुनि जी शिकायतनि ते जांच शुरू कई आहे। जांच करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हैदराबाद में सिंध पुलिस जे बरतरफ़ कयल अहलकारनि जो बाईपास ते धरणो। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। अहलकारनि जो चवणु आहे त गैर क़ानूनी भर्तियूं ॾियण लाइ 3800 अहलकारनि खे बरतरफ़ कया वियो। असांखे बरतरफ़ करे ॿियनि सूबनि जा माण्हू भर्ती कया विया आहिनि, जेका मेरिट जी लताड़ आहे।